अस्सलाम वालेकुम। सलाम। सर रोशन अली मलिक ॻाल्हायां पियो, सोशल वर्कर घोटकी। जी मलिक साहब। छा हाल आहे सर? ख़ुशि आहियो? एस एच ओ मोहम्मद काबिल भयो साहब जी मलिक साहब। ख़ुशि आहियो? टाइट आहियो सर? जी मलिक साहब। सर इहो पंहिंजो अर्ज़ु आहे, घोटकी पुलिस हलकार जेको फज़ल मोहम्मद मलिक आहे, इहो अव्हां वटि कल्ह बि आयो आहे। इहो संगड़न वारो मामिलो हले पियो, इन जो अव्हां छा इंक्वायरी कई आहे इन टाइम? मलिक तो रिटायर आहे पुलिस वारो। जी सर। इहो चाचा रिटायर न? रिटायर फज़ल मोहम्मद मलिक सर। हा हा चाचा हिनखे शाम जो कॉल कई 5 बजे ॿिन्हिनि धुरनि खे। जी सर। ॾिसंदासीं त केरु सच ॻाल्हाए थो, केरु कूड़ थो ॻाल्हाए। पैसा व्याज जा आहिनि या हक़ीक़ कारोबार जा आहिनि। ॿई पार्टियूं तो 6 बजे इन पर्सन PS घोटकी ते मौजूदु थींदियूं, उनखां पोइ इंक्वायरी कबी आहे मलिक साहब। हा सर, जेको ॿियो बि हिननि इंसी करण शायदि आयो, इन्हनि जी शायदि घर ते चढ़ाई कई हुई, उनखां पोइ तव्हां शायदि विया आहियो या न? पुलिस चढ़ाई कई आहे? पुलिस न सर, संगड़न पारां उहो ॿुधाए पियो साईं। न न न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। ॿई धुरियूं मां वटि ईंदियूं। आम्हूं साम्हूं ज़रूरु वेह। अच्छा अॼु 5 बजे इंक्वायरी आहे सर? हा 5 थी था वञनि। जी मलिक साहब। सर महिरबानी, हिननि ॿिन्हिनि धुरनि ठाहियो ऐं तमामु बहितरीनु ऑफिसर आहियो तमामु, ऐं तव्हां जे असांखे उमीदूं आहिनि तव्हां मां सर। बिल्कुलु महिरबानी मलिक साहब, महिरबानी। महिरबानी सर, महिरबानी।